1932 में जॾहिं खां वठी बैराज सिस्टम थियो छॾे वरिसीं हारपो करणु शुरू कयोसीं। टंडलियार में बि नंढा नंढा ॻोठ उमिरि सां बचल सां फिराणो उते सभु मुहाजर टीप ॾेई छॾी अथनि गॉन। पोइ हुनखे आई 6 महीना टीप 3 अखरनि में बाबा तव्हीं त किताबु पढ़ी आहे तव्हांजो अलाए चर कहिड़ो थियो। ऐं जेकॾहिं हुननि फ़ैसिलो करे चए त निकिरी वञ त उन माण्हू खे वरी जेको आहे सो ॻोठ में केर बि रहाईंदो कोन। कुकड़ूं 2 टे घुराई उन्हनि खे कुहाए पोइ रत जेको आहे उहो होसि ताईं लीको ठाही बाग़ ताईं छोकिरनि जे निराड़ ते ॿाहुनि ते रत हणी वरी हुनखे पटियूं ॿधी ऐं वरी DC खे फ़ोन कई। अब्दुल हक आलिम माण्हू हूंदो ऐं तव्हां सां कचहरी कंदो छो जो हीअ ज़मींदारनि जे ख़िलाफ़ु हूंदो जागीर अमीरनि जी उन्हनि ते कब्ज़ो करण खां सवली ॻाल्हि आहे। ऐं मीर वज़ीर हुजे ते मुंहिंजो जनमु जेको आहे सो पहिरीं मुहर्रम सूमर राति ॻोठ बार मीरजत में ऐं थियो। अंग्रेज़ी सन आहे 1941। तंहिंखां पस मंज़र हीअ आहे त असीं पहिरीं त असीं जीअं मीरजत या जत चवंदा असांजा उठ हूंदा हुआ वरनि जा। पर 1932 में जॾहिं खां वठी बैराज सिस्टम थियो त पोइ वरी रही ॻाल्हि त असांजा उठ छॾे वरिसीं हारपो करणु शुरू कयोसीं। असांजे भरिसां रहंदा निज़ामाणी टंडो सूमरो उहे असांखां 100 साल अॻे आहिनि पढ़ाई में इल्म में ॿिए में। त ज़मीनूं बि जेके असां खां खणत कयूं पर पोइ वरी हुननि चढ़े जत चढ़िया तव्हांखे ज़मीनूं छा कंदियूं हीअ उठ फस्ट क्लास वठी छॾियो। असां चयो रेस आयो त उठ आयो हीअ ॻुझ आई तोखे ईअं करे असांखां ज़मीनूं वापसि ख़ैर सां वठी विया। पोइ वरी हुननि जूं ज़मीनूं हुयूं। पोइ चवां अचो अची हारी थियो पोइ वञी हारी थियासीं बाबा हारी थियो। असीं हिकिड़े वाणी हारी हुआसीं दीवान ॾेखराज जा उनजी ज़मीन वरंदो नसब जो हो ऐं हुनजी ज़मीन जेका आहे असांजे पासे हूंदी। हालांकि हुनजा 4 पुट जेके आहिनि से लॾे विया हिंदुस्तान पार्टीशन जे बसि पर हू पाण रहियो पियो। पोइ बाबा वारा ऐं ॿिया जेके हारी हुआ हुननि खे चवंदा हुआ त दीवान हाणे ॻाल्हि ॿुध तुंहिंजा पुट त ईअं विया हलिया ऐं सुभाणे रही ॻाल्हि त हीअ जेके ज़मीन हली वेंदी उहा वरी हली वेंदी पनांगीरनि जे हवाले थी असीं तोखे पैसा था ॾियूं ऐं असांखे ॾे त असीं घटि में घटि करियूं। वणिया जनरल इहो हूंदो त कंहिं मुस्लमान खे कुझु ॾियनि इहो कोन चवंदा अड़े जत तव्हां छा कंदा ज़मीन खे छा ॼाणो हुन मज़ा तंहिं पिया पोखियो पिया खाओ। पोइ थियो बि ईअं त हू पाण मरी वियो। पोइ ज़मीन हू जेका सम्झ नान अवेक्यू हुई माना त पाकिस्तानी थी पोइ न हुनखे वरी अवेक्यू करायूं उहो पनांगीरनि जे नाले सां जेका अलाट थी उहा वरी हिकिड़े पंजाबी चौधरी बरकत वरिती ऐं उन ते असीं वेठा हुआसीं त मार्शला जे दौर में ऐं जाजी मार्शला में हुन राति फोर्स वठी असांजे माइटनि खे लॾाइण जी कोशिशि कई लॾी पियासीं मुचड़ा बि खाधासीं पोइ ॿधिजी पिया ऐं असांजे माइट माना 20 खनि माण्हुनि साल सज़ा ऐं ॾाढा फटका खाधा। पर असीं जीअं त ॻोठ में हुआसीं ऐं बाबा मरी चुको होसि ताईं असांजे ॻोठ में स्कूल जेको आहे सो 1898 96 में थियो त उते वाणिया पढ़ंदा हुआ। पर असीं पनांगीरनि खां कीअं बचियासीं छो जो सिंध जे हर ॻोठ में जेको आहे जे ख़ासि सां टंडलियार जुडो डिगड़ी विटी तव्हां चवंदा नंढा नंढा ॻोठ टंडलियार में बि नंढा नंढा ॻोठ उमिरि सां बचल सां फिराणो उते सभु मुहाजर। असांजे ॻोठ जो हिकिड़ो माण्हू हो जेको इतफ़ाक़ सां पढ़ी पियो पढ़ी वई हुन रेवेन्यू में क्लार्क थियो मोहम्मद ख़ान नालो क्लार्की मां उहो हेड मुंशी थियो माना नायब मुख़्तियारकार थियो। त जॾहिं वाणिया लड़े विया त असांजे ॻोठ में हुननि जूं जायूं हुयूं कोठियूं हुयूं घर हुआ ॿिया हुआ त असांजे ॻोठ जा माण्हू जेके आहिनि से दरख़्वास्तूं खणी विया त हुन हीअ जाइ असांखे ॾे त अचूं चिड़े चरिया इहा जाइ जे तव्हांखे था ॾियूं असीं अलाट करे त सुभाणे रही ॻाल्हि उहे अची पनांगीरनि में वेही रहंदा तंहिंजे करे वञो मथे करे वेठो दरख़्वास्त फाड़े छॾियो ऐं पाणी तां ॻाल्हि खे मुंहुं ॾियां त हिकिड़ो माण्हू हो जंहिं टंडे सूमरे खे बार मीरजत खे पनांगीरनि खां बचायो। माना हुन लिखी ॾिनई त हिननि ॻोठनि में ही वाणिया ईंदा हुआ पर हिन जा घर वर कोन हुआ ज़मीनूं हुयूं बाक़ी वापारु कंदा हुआ तंहिंजे करे हिते को बि अहिड़ो घर कोन्हे जेको मुहाजरनि खे ॾेई सघिजे। त हिकिड़ो माण्हू जेकॾहिं पढ़े थो ऐं हिकिड़ो माण्हू जेकॾहिं बिना कंहिं पार्टी जे बिना कंहिं नज़रिए जे बिना कंहिं ॿिए जे पर इल्मु जेकॾहिं हुनखे मिले थो त उहो न सिर्फ़ु पाण थो बचाए पाण खे पर हाणे हुनजा पुट बि जेके चीफ इंजीनियर बि थिया ॿियनि नौकरियुनि में बि विया। असीं ऐं हिकिड़े हारी जो पुटु उहा ज़मीन जेका हुई सभु ईअं नमूने सां खजी नेठि मुहाजर वठे त असांखां पहिरीं ज़मीन अञा हुननि जी खसण खां अॻे ई असांजा जेके चङेरा हुआ माना हुआ त उहे बि मिडिल क्लास जा के उहे वॾा कोन हुआ उन्हनि बाबा खां उहा ज़मीन खसी विया जेका आरदी अलाटमेंट वरी वाणियुनि खां पोइ थी न त उन में हुनखे कैंसर जी बीमारी थी पई छो जो हुन वॾी महिनत कई
पोइ हर जो न पैसनि सां कंहिं जेको महिनत करे हुन सम्झो त इहे 12 एकड़ मूं वटि हमेशह रहंदा, इहा कहिड़ी ख़बर त वरी बि 5-6 सालनि खां पोइ मूं खसी वेंदा। त पोइ जॾहिं खसी वई पोइ हिन हिकिड़े भेरे चए त मुंहिंजे पढ़ण जो सबबु जेको पुछियोसीं त बाबा हाणे पढ़ाइण जो कोन्हे, ॿियो त असीं हुआसीं 2 पुट हुनखे, ॿियो को असां हुनखे औलाद कोन हो। 2 पुटनि मां हिकिड़ो नंढिड़ो हो ऐं अहिड़ो हो जेको हुन सां ॿनी में हुनजी मदद करे पियो सघियुसि, पर हुनखे कैंसर थी पियो। पोइ हुनखे चए त तूं हिनखे पढ़ाई नथो, चवां हुनखे ओ छा पढ़ाई छो थो छॾ त ॿनी में जो तंग कमु करे, चए न हिनखे पढ़ाईंसि। भई छो पढ़ाईंदे? चए हिकिड़े भेरे असीं वियासीं वाह जी खाटी ते, ज़मीनदारनि असांखे मोकिलियो त शाखनि जी खाटी कढो। उन वक़्त में बि जेके कामूर आहिनि सभु खाटियूं कढाए हारियुनि खां सयूं वठी बिल पाण वठंदा हुआ, खाटी मुफ़्त में वीचारा कढंदा हुआ। त जॾहिं विया त बिल जॾहिं ठहियोसीं तॾहिं हिननि हारियुनि खे घुरायूं त मुख़्तियार करे वटि कतार करे बीठा, त भाउ अचो जी सही करियो, उहो अचनि जेको आङूठो हणे हुनखे मुख़्तियार कर कार ॾे ज़लील, पढ़ो नथा, पढ़ायो नथा ॿारनि खे। त बाबा जो वारो आयो त हीउ क़ुर शरीफ़ पढ़ियलु हो ऐं मौलाना अब्दुल हक रब्बानी जो शागिर्दु। त हिन थी चयो त बाबा साईं कंहिं कीअं पढ़ायूं, नौकिरी वरी किथां मिलंदी? चए बाबा मुंहिंजो नालो लिखी नौकिरी वणे, चयाऊं सही कंदुसि। चए तूं सही कंदे त कुर्सी ते चढ़ी अची वई। त हुन चयो आऊं पंहिंजे पुट खे पढ़ाईंदुसि। ऐं हुनखे उन उहो एॾो जुनून हो जो हुन वटि हिकु ज़मीन हुई न का ॿी हुई ऐं बीमारी में सफ़ा वञी पोइ हाल ते पहुतो। ऐं उन वक़्तु अञा 6th स्टैंडर्ड में हुअसि, अञा हुन ते क्लास कोन हुआ। त मूंखे घुराए चई मरण खां 2-3 ॾींहं अॻे चई भाउ ॻाल्हि ॿुधो, जेकी मूं वटि हो सो मूं पंहिंजी बीमारी ते लॻाए छॾियो, हाणे मूं वटि सवाइ हिन घर जे ॿियो कुझु कोन्हे। पर जेकॾहिं ॿियो कुझु न मिले हीउ घर विकिणी बि तूं जेकॾहिं मैट्रिक कंदे त मुंहिंजे रूह खे राहत ईंदी। मूंखे हिन मुख़्तियार कार जा यादि आहिनि, हू कीअं कुर्सी ते इज़त सां वेठो हो ऐं रोब सां वेठो हो, बाबा तो में जेका आहिनि से इहे असां वारे जेके सहणु कोन्हनि तकलीफ़ूं ऐं सम्झो जेके बेघरूं वहणु ॿियो करणु। त इन हद ताईं हुन अज़्म रखियो हाणे आउं कीअं पढ़ां। ऐं पढ़ंदो हुउसि, जेको मुजेरी हो असांजो उन अची वरिती जाइ टनलियार में। त बाबा खे चवनि त हाजी साहिबु बोला हीउ तो वारो छोकिरो मूंखे त हली पढ़े हुते, त छो जो मूं वारे छोरे में हाल कोन्हे, हीउ गॾु हूंदा त पढ़ी पवंदा। पोइ असीं हुतां 1954 में ॻोठां अची टनलियार में पहिरीं रहियासीं। हाजी सादिक बारो में स्कूल ठाहिरायो, सिंध मॉडल हाई स्कूल हुन जा पहिरीं शागिर्द जेके पहिरें क्लास में दाख़िला वरिती हुअसीं असीं हुआसीं, हुन जी हॉस्टल में रहियासीं। 5-6 महीननि खां पोइ हुननि जाइ तयारु थी वई, अने मूंखे पंहिंजे पुट खे खणी वञो थिए ऐं विहारे। त उते असांजो मुंहिंजो 1954 में असां सम्झो टनलियार में अची अंग्रेजी पढ़णु शुरू कई। ॿहिराड़ियूं जेके हुयूं त सम्झो त जीअं चवंदा आहिनि त ॿहिराड़ी ऊंदहि में हुजे थी त केरु कंहिंखे सहंदो, जीअं अॼु कोन्हे। त असांजो छा हूंदो हुन वक़्तु या टंडो आहे त भई टनलियार रोड न ठहियो, त असीं जेकॾहिं मोकल मिलंदी छंछर ते त घणो करे पंधु ईंदा हुआसीं, 8 माइल पंधु करे ॻूठ पहुचंदा हुआसीं। पोइ वरी सूमरु ॾींहुं सवेर जेको आहे सो फजर निकिरी वेंदा हुआसीं त जीअं जीअं पहुचूं। पर कॾहिं कॾहिं शहर जा माण्हू असांजे ॻोठ जा माण्हू टनलियार बि कम सां वेंदा हुआ त हुननि खे घोड़ा या गॾूं हूंदियूं जंहिं ते चढ़ी वेंदा हुआ, त असांखे बि असां सां रवानो कंदा हुआ। त असीं जो हुन सां चढ़ी त चवंदा बाबा छोकिरा बि हलंदा स्कूल वेंदा त हिनखे पाण सां खणी वञो। त हिकिड़ो यारो थानो हुन चयो त हे अबा ॾियो ख़बर छा पिया पढ़ो, अंग्रेजी पिया पढ़ो। पर कहिड़े दर्जे में आहियो, कीअं आहियो? असां चयो असीं 3 दर्जे में आहियूं। चयो वञ बाबा अंग्रेजी पढ़ी थो, जाम पढ़ी थो। चयो यार हिकिड़ो माण्हू हुन अखर पढ़िया हुआ 3, हिकिड़ो येस, ॿियो नो, टियों गन। उन खां जेके चोरी ॻोठ में थी वई त हिन ते शक कयूं, वठी वञी हिनखे मुख़्तियार कार वटि पढ़ी सघियो, मुंहिंजा मैजिस्ट्रेट वटि। चढ़े चोरी कई थी, चई येस, चई मोटाए ॾींदे, चई न, चढ़े ऐं टीप ॾेई छॾी अथई, चई गॉन। पोइ हुनखे आई 6 महीना टीप 3 अखरनि में। बाबा तव्हीं त किताबु पढ़ी आहे, तव्हांजो अलाए वीचारु कहिड़ो थियो। अच्छा इहा आहे हिननि जी। ॿियो वरी जेके बाबा जा दोस्त हूंदा हुआ, ॿिया टिया हूंदा हुआ, उहे चवंदा के अची चवंदा त बाबा अरे ॻाल्हि छोरो तो वारो पढ़े या न पढ़े पर फणी ॾियण जहिड़ो थी वियो आहे, फणी ॾियणु पाण लोफर थी वियो, फस्ट क्लास थी वियो, जो फणी ॾे ऐं वारनि खे फणी थो ॾे। अच्छा त पर उन वक़्तु इहो हूंदो त रांदियूं जेके आहिनि त ॻोठ जे ॿाहिरां अंग्रेज़नि हर ॻोठ जे ॿाहिरां हिकिड़ी ठाहु कोई एराज़ी जेका आहे सा ॻोठ जी आसास सलाह छॾींदा हुआ। ऐं उन में हिकिड़ी खॾ बि ठहंदी जंहिं खॾ में मिटी ड्रोई माना शहर राज तमीर थिए, भितूं ठहनि ॿियूं ठहनि।
ॿियो मैदान हुजे जिते माल ॻोठ जो अची सुबुह जो सभु अची गॾु थिए उतां वरी दराड़ा खणी वञण लाइ। वरी शाम जो जॾहिं वांदि कई थिए त इटी ॾकर मल ऐं इन क़िस्म जूं रांदियूं बि जेके आहिनि से आम थींदियूं हुयूं शाम जो। ऐं इटी ॾकर ख़ासि तरह सां त किथे थी वञे ऐं उहा खॾ में रखी मथां ठका कराइनिसि त वञी किथे पुॼे। ऐं उन जो जॾहिं वरी आउं सेक्रेटरी यूनियन काउंसिल हुउसि त उन वक़्तु रहमान गुल गवर्नर हो। उन जेको आहे सो भिटशा में रांदियूं रखियूं हुयूं त जेको आहे सो मूं चयो त बाबा असीं ॿी कोन इटी ॾकर असीं रांदि रहंदासीं। पोइ उन इटी ॾकर में सॼे ज़िले में पहिरियों नंबर आयासीं। उहा ट्रॉफी छोजो उनजो कैप्टन हुउसि, उहा ट्रॉफी मूंखे बि रांदि करण वारा ॿिया हुआ। त रांदियूं बि तमामु घणियूं थींदियूं हुयूं। त ईद ॾींहं जे निमाज़ पढ़ी ॿाहिरि निकिरबो हो त पहिरीं वञिबो हो हुते दरगाह हूंदी, उन ते रही ॻाल्हि रागी ॻोठ जा रागी जेके सुठा रागी हुआ उहे राग ॻाईंदा, तमामु फस्ट क्लास राग। हिन में लालच घटि हूंदी हुई पैसे जी। तंहिंखां पोइ राग खां पोइ वरी रही ॻाल्हि मलाखड़ो थींदो हुओ हुते, उहे बि ॻोठ जा माण्हू ऐं मलाखड़ो बि थींदा। त माना ईदूं बि जेके आहिनि से ख़ुशी में गुज़रंदियूं, शादियूं बि जेके आहिनि असांजे ज़माने में त माना त जीअं संभाउ थो, माना संभाउ थिए थो वञी ॾींहं मुक़ररु कंदो आहे हाणे फलाणी जी शादी आहे। तंहिंखां पोइ रही ॻाल्हि मायुनि जे ॻीचनि जा पखा थी वेंदा, रोज़ाना थींदियूं। ऐं वरी 7 ॾींहंनि गानो ॿुधिबो, तंहिंखां पोइ 7 ॾींहं शादी थींदी। हाणे उन में जेको वरी ॻाल्हि थींदी हुई त राति जो हीअ जेके गोला थियनि था, गैस गोला घासलेट वारा, त उहो ॿियो मथे ॿधंदा हुआ ऐं उन में माना सॼे पिण में रोशनी थी वेंदी। हाणे उन में हुन पासे बायूं वेंदियूं हुयूं, हिन पासे मर्द वेंदा हुआ ऐं विच में जेको आहे सो रांदीगर जेके आहिनि से नाच कंदा हुआ। ऐं गोल चौराहे में डांडिया रांदि थींदी, डांडियनि जा वॾा माहिर हुआ। ऐं डांडिया बि ईअं जो मथो मथे मिलाए जीअं हलनि त सॼो फ्री अचनि। ऐं उन में 7 रांदियूं थींदियूं हुयूं, जीअं 7 रागड़ियूं आहिनि, इहे हर रागड़ी ते जुदा रांदि थींदी हुई। उहा रांदि हली दंग थिए। तंहिंखां पोइ वरी थींदा अच्छा जो सांग वरी जेको आहे चवंदा हुआ उहे वरी ख़ासि हूंदा त जंहिंखां फ़र्ज़ु कर त दोस्तनि जी कंहिंजी का जेके हुननि खां ग़लतियूं थी वेंदियूं उहे उनजो नकुल कढंदा हुआ। त मूंखे यादि आहे त आउं वकील बि थी वियो हुउसि त हिकिड़ो केस हलायोसीं ॻोठ वारनि मार्शल वारनि जे ख़िलाफ़। ऐं त हुते शायदि जेके केस कयासीं उहे ॻोठ जा उहे फ्री विया हुते मिलिट्री कोर्ट में। त उन ते बि हुननि बाक़ाइदे हिकिड़ो सांग रचायो। सो हिकिड़ो आयो सो मूं वारो कोट पाए ऐं हुनजी वकालत कया। हा, हुननि ॿुधायो त हिन शायदि जो कोन ॾिनो त मेजर हिननि खे सज़ा ॾेई छॾी। त अहिड़े नमूने सम्झ हर शइ जे बावजूदि माना एॾो सुख बि कोन हो, एॾो पैसो बि कोन हो ऐं शिफ्टिंग कल्टिवेशन थींदी हुई। माना अॼु त ज़मीन सॼी आबाद थी पई आहे न। असांजे वक़्त में शिफ्टिंग कल्टिवेशन इहे त हिकिड़े पासे रबी जो फ़सुलु थींदो हो वणनि जो, त ॿिए तरफ़ ख़रीफ़ जो या रबी जो कणिक थींदी हुई। त जॾहिं कणिक वारे इलाइक़े में छा वण कोन हूंदा हुआ त पाणी कोन हूंदो हो ऐं पाणी पोइ असीं हलर ते वेंदा हुआसीं, हलर खाईंदा हुआसीं ऐं पाणी रुॻो वाटर में पछाड़ी जो वञी दुॿा जेके बचंदा हुआ उन्हनि दुॿनि मां पाणी पीअणो पवंदो हो। हाणे दुॿे में इहो हूंदो त दुॿे में हूंदा हुआ पुआरा, पोइ हाणे हिकिड़ी उञ, ॿियो पुअरो, जे था विझूं हथु त बुक त पुअरनि सां थो भरिजे, पोइ ऊंधो थी लेटी ऐं आहिस्ते आहिस्ते चूसे उहो पाणी पीअंदासीं। त मतिलबु इहे सहूलियत न हुअण जे बावजूदि बि माण्हुनि में मेठ बि हूंदी हुई, मोहबत बि हूंदी हुई, सहब बि हूंदी हुई। ॿियो त डिपेंडेंट फैमिलीज़ हूंदी हुई। माना त फ़र्ज़ु करियो त माण्हुनि खे ज़रूरत हुई माण्हुनि जी, जीअं अॼु जो दौरु आहे। अॼु जो हाणे तोखे पघार मिले थो, मूंखे वकील फ़ी मिले थी या मिले थी, त उन में असांखे त इहा ज़रूरत ई कान्हे त असीं कंहिंजी का कांड कटूं। भई जेकॾहिं भित कट रही पई त राज़गी वठी ईंदासीं, ॿी का शइ कबी दुकान तां वठी ईंदासीं। उन वक़्तु इहा त हुई कान। हाणे रही ॻाल्हि त लोढ़ो ढरो थी वियो त वंगार कबी जेका गॾिजनि हिकिड़े ॾींहंदे ऐं उनखे लोढ़ो ॾियनि। गारो कबो हो त जेकॾहिं फ़र्ज़ु करे त लिंबाइबो घर खे त ना माण्हू खपनि। पाणी ॾिबो 7 ॾींहं त पाणी सुकी वेंदो, माना ज़मीन हर ॾिण खां चढ़ी वेंदी। तंहिंजे करे बि ज़रूरत हूंदी त हारियुनि सां हारी खे माण्हुनि जी ज़रूरत जिन वटि जोड़ो आहे से अचनि त जीअं जो करे सघनि। शादियुनि ते वञिबो त को सवारी ॿी कान हूंदी, बेलगाॾियुनि ते माण्हू ईंदा हुआ। माना हिक ॿिए जे वंगार खां सवाइ मदद खां सवाइ उते रही कोन सघिबो, उन करे माण्हू हिक ॿिए सां रिआयत बि कंदा हुआ। हाणे अॼु जा जेके जीअं फ़र्ज़ु कर त असांजो उहो समाज जेको उन वॾे को समाज त खणी चवंदासीं, पर उन में लक ख़राबियूं बि हुयूं। पर ॻोठ में का जेकॾहिं का घटा वधी थींदी हुई त ॻोठ जो चङो मुड़ुसु ससी वरी हुनखे चवंदा हुआसीं पटेल। ऐं पटेल वरी छा कंदो
त हर पाड़े में जा हिकिड़ो माण्हू जेको आहे सो चूंडींदो इहो अथव फलाणे पाड़े वारा फलाणे खे हाजी मौलाना खे सॾु करियो, हाजी मोहसिन खे सॾु करियो, फलाणे खे सॾु करियो। पोइ उन सां गॾिजी जेको फ़ैसिलो कंदा हुआ त उन में रिया बि कारी बि कान हूंदी, तरफ़दारी बि कान हूंदी। ऐं जेकॾहिं हुननि फ़ैसिलो करे चए त तूं निकिरी वञु त उन माण्हू खे वरी जेको आहे सो ॻोठ में केर बि रहाईंदो कोन। ऐं मथे जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त हुननि जो सिस्टम अहिड़ो हो जो जेकॾहिं पुलिस बि हुन पटेल खे पुछण खां सवाइ कंहिंखे हथु कान विझंदी। छो त हाजी शेर मोहम्मद हूंदो हो असांजे ॻोठ जो वॾो चङो माण्हू हो, उहो उनजी इहा हूंदी दहशत जो जेकॾहिं हुन कंहिंखे सॾु कयो त माण्हू खे रफड़ी वठी वञे त ख़ुदा करे अॼु छा घुरायो त नेक मर्द। छो ज़ालिम थिए जॾहिं ज़ुल्म को हू ॻोठ जा फ़ैसिला ॻोठ जी उथणी वेहणी लोफर पाइण जे मथां ॿियो टियों इहो हुनजे करे। पोइ हिकिड़े ॾींहुं छा थियो जो जेको फाज़लाणी आहे हुन मोरी ते हुन वंगार कई जंहिंमें वंगारूं हूंदियूं तमामु वॾियूं ऐं उन में हर हिकु ॻोठ वञा माण्हुनि खे सॾु ॾिबो त अचो। असांजी ॻोठ में सभु हारी हुआ ॿिया हुआ, उन्हनि सॾु ॾिनो त हिन वॾे चयो त बाबा रही ॻाल्हि असां चङे मुड़ुसु जेको पटेल हो हुन चयो त वञण जी ज़रूरत कान्हे, असीं पाण वञूं था। पोइ पाण हू संस पंचायत जेका आहे सा गॾिजी विया। हाणे रही ॻाल्हि त न ढगा खणी विया न हारी वठी विया न माण्हू वठी विया त उहो रहसन चयसि ऐं अलाह बख़्श निज़ामाणी हूंदो हुन चयो अड़े रहस तुंहिंजी वेंदे ॾाढ़ी में ई कोन्हे, अकेलो ॾाढ़ी खणी अची पहुतो आहीं त असां त माण्हू ई गॾु कोन्हे। त हर्षी साईं रहस बिल्कुलु तो सच अथई, मुंहिंजी ॾाढ़ी में कुझु बि कोन्हे। फ़ैसिलो जेकॾहिं ॻोठ में को थिए त उहो करियो तव्हीं या करनि मियां या करनि फाज़लाणी, मुंहिंजो चयो केरु वठंदो। असांजे ॻोठ जा लोफर उहे तई उता करने विहारियो उन्हनि सां टहका ॾियो, असांजे वेठा गिलाऊं करियो। हाणे असांखे बि को अख़्तियार हुजे त करियो न, त ईअं करे हुननि खां उहो वठी वियो। हिकिड़े दफ़े छा थियो हिकिड़े माण्हू चयुसि त हल मूंखे यार संग नथा ॾियनि, इहा असांजी ज़माने जी ॻाल्हि अथव, संग नथा ॾियनि पटेल तूं असां गॾिजी हल। पोइ हुन वरी पंहिंजी पंचायत समेत जो वञी हुनखे चयो, हुन चयो त कोन ॾींदुसि सुरेश हिनखे त कोन ॾींदुसि, इहो त बेकार आहे ईअं आहे तमामु घणो घटि। पटेल जे करे तोखे अहिड़ो लाचार आहे त पंहिंजी धीउ ॾींसि बाक़ी आऊं कोन ॾींदोसांसि। त कागज़नि जे बजाए चए थो अड़े दा मूं त हिन भेण चयो त केतिरो सम्झायो त बाबा तोखे हू नथो ॾिए मूं वारी छोकिरी वठि, पर छा करे हीअ त तूं वारी मूं मल ते थो मरे। ऐं उते हुन सम्झो त भेण मूं ग़लति ॻाल्हि करे थी। असांजे शहर में हिकिड़ो म्यूनिसिपल हाई स्कूल हो टंडेर में जिते जंहिंते महाजन जो कब्ज़ो हो। पोइ रही ॻाल्हि त हाजी मोहम्मद सादिक बरहूम जेको हो नसरपुर जो हो पर आयो टंडेर में, उते हिकिड़ो धर्मशाला हिकिड़ो पियो हो ख़ाली, उनखे हिते कब्ज़ो करे उन में हिन स्कूल हलाइण खे असीं पहिरियां शागिर्द थियासीं। हॉस्टल जो हेॾा रवाजु विधो, हॉस्टल में पोइ हिन वटि पैसो कोन, पोइ हीअ ॿाहिरां में बोरियूं खणी वेंदो वञी अन्न पिनी ईंदो ॿियो करे ईंदो त मिसकिन शागिर्दनि खे मुफ़्त कराईंदो महिमान। ऐं हूंदे बि हाणे रही करे त स्कूल हली वियो, शागिर्द बि ठही विया त माना मुतबादिल सिंधियुनि जे पढ़ण जी हिकिड़ी त शहर जे सिंधियुनि जे पढ़ण जो सहूलियत थी पई, ॿियो त ॿाहिराड़ी जा माण्हू जेके न करे सघे उन्हनि जे ॿारनि खे हॉस्टल नवां आया शहर ते पनाहगीर जो 54 में जीअं 47 में त एॾी वॾे तइदाद में आया जो शहर वाणियुनि जो त कारोबार ते बि हिननि जो थी वियो, ज़मीनुनि ते हिननि जो उहो कब्ज़ो थी वियो, जायुनि ते हिननि जो कब्ज़ो थी वियो, स्कूलनि ते हिननि जो कब्ज़ो थी वियो, हर शइ ते हिननि जो कब्ज़ो थी वियो। 47 खां वठी विदे सम्झ हींअर 2022-23 खां पोइ वञी टंडेलियार जो नाज़िम जेको आहे सो सिंधी थियो आहे, न त हू थिया आहिनि। सदाई मुहाजर थींदा हुआ ऐं उहे कहिड़े नमूने सां डिलिमिटेशन कराईंदा हुआ, कहिड़े नमूने सां सिंधियुनि खे परे रखंदा हुआ, उहो बि सॼो मूं वटि हिसाबु किताबु आहे। हिन जो इहे जीअं सादिक हजूं सादिक बना रिएक्ट कयो न, हिकिड़ो महिमान माण्हू थी करे तमामु बहादुर माण्हू। पोइ छा थियो स्कूल खां ॿाहिरि निकिरबो त तूं वठंदे हिते प्रधान जी अस्पताल आहे, स्कूल आहे, उनजे पोइ पासे हिकिड़ो पार्क आहे, उन में वञी रांदि रखंदा हुआ या शाम जो टाइम हॉस्टल जा ॿार केॾां वञूं असीं हुन पार्क में वञूं। मुहाजर चयो त इन में न वियो, इन में इहो कीअं पार्क आहे सॼण। पोइ हिननि छा कयो त कीअं कयोसि, हुननि हिकिड़े ॾींहुं छा कयो जो हॉकी जे खेॾण जे नाले सां हू पंहिंजो हिकिड़ो सम्झ हथियारबंद हाकियुनि सां सो ड्रिल जे तरीक़े सां जीअं फ़ौजी ईंदा आहिनि तीअं आया ऐं रांदि करणु लॻा त उहो बॉल जेको आहे सो हिकिड़ो इलियास दरसो अलाए मरी वयो शागिर्द हो, हुनखे बॉल जो मिलियो त हुन बॉल करण ठकाओ वरी ॿिए खे करायो मुहाजर खे, त छा वारो वार थी वियो हाकियुनि जो, छोकिरा फटिजी पिया डोड़ी हॉस्टल में आया। डोड़ी हॉस्टल में आया त हाजी सिद्दीक़ मरहूम चयो त जेका का बि ॻाल्हि कोन्हे ऐं न थियो, हिकु कुकड़ूं 2 टे घुराई,
उन्हनि खे कुहाए पोइ रतु जेको आहे उहो होसि ताईं लिको ठाहे बाग़ ताईं। ऐं रही ॻाल्हि छोकिरनि जे निराड़ ते ॿाहुनि ते हे रतु हणी वरी हुनखे पटियूं ॿधी ऐं वरी DC खे फ़ोन कई, बाबा टनेलियार में वॾो हंगामो थी वियो आहे ऐं सुभाणे सिंधी माण्हू हमिलो कंदा। DC हैदराबाद त DC डिस्ट्रिक्ट मैजिस्ट्रेट हूंदो न, अॼु को DC त कोन हो न, त डिस्ट्रिक्ट मैजिस्ट्रेट अची वियो वठां थी वेंदे मीर ग़ुलाम ख़ान टालपुर ताईं। हा हुननि खे महाजन खे ॿधी जेल में विझी हुननि वॾनि खे धमकियूं ॾेई ऐं चई ख़बरदार कॾहिं केरु वेझो आयो। तंहिंखां पोइ रही ॻाल्हि त इहो स्कूल हलणु छो त इहो पहिरियों सिंधी मुआज झगड़ो जेको सिंध में थियो इहो हिन स्कूल जे शागिर्दनि सां पनाह गिरनि कयो। ऐं अॼु बि बेधड़क चवंदो त दहशतगर्दी में लालू खेत खां पोइ जेकॾहिं का हुई त उहो ठनोलियार हो। अॼु बि जेके कराची जा दहशतगर्द आहिनि उहे जॾहिं उतां भॼनि था त उहे उन्हनि खे पनाह जेका आहे ठनोलियार में मिले थी। उहो जेको असांजो मुजेरी हूंदो हो, मास्तर हूंदो हो, पाण ऐं पुटु तपेदार हूंदो हो, पर उन तपेदार असांखे पढ़ायो, पुछड़ा पई पर पढ़ायूं सही। पोइ पछाड़ी जॾहिं बाबा गुज़ारे वियो त हू जेको मुजेरी हो हुन पीउ हुन चयो हाणे हिन में हथु कढूं त ई वञी पंहिंजे गुज़र सफ़र जी करे। त हुन मरहूम जेको हुनजो पुटु हो हाजी अली अकबर नालो हुन चयो न बाबा जेकॾहिं अली असगर हुनजो भाउ उहो मैट्रिक कंदो त क़ासिम बि मैट्रिक कंदो। हुनजे हिकिड़े लफ़्ज़ जे करे ऐं मैट्रिक करे वियुसि। सिर्फ़ु मूंखे जे कॾहिं छॾे त न को मूं वटि भाड़ो जो वांगुरु बस में चढ़ी अचां न को हॉस्टल में रहण जहिड़ो हुजां। पोइ मैट्रिक करे वियुसि। मैट्रिक करे वियुसि। टे ॼणा हाणे इहो हिकिड़ो अली असगर जेको हुन सां गॾु हिकिड़ो ऐं टियों नबी बख़्श, पर हुन ॿई ज़मीन वारा हुआ जेकॾहिं कंहिं कंगलो माण्हू खोहंदो हो। मैट्रिक कई पोइ जी ॻाल्हि वरी था कयूं त मैट्रिक हाणे रही ॻाल्हि जेसिताईं नतीजो अचे तेसिताईं गुज़र त करिणो आहे न। त उन वक़्तु ई फुटियुनि जी सीज़न त हीअ जेको ॿोझा खणींदा आहिनि उठ त उहे अची उते लाहींदा कारखाने में त उन्हनि ॿोझा जेके आहिनि ॿोरा उन्हनि ते नंबर हणिबो आहे। त कंहिं माण्हू खे चयूं उते वरी ऐं नंबर हणंदो हुउसि, रंग सां हणंदा उहो नंबर हणंदो हुउसि। चई सीज़न ख़तमु थी वई नौकिरी ख़तमु थी। साईं 50 रुपया गवर्नमेंट महीने में। हिते खां पोइ वरी हिकिड़ो हो दोस्त हो, हुन जो को दोस्त हो जेको ठटे जो हिकिड़ो डॉक्टर हो ग़ुलाम सेन, उन अची अस्पताल खोली चए हल चए थो कंपाउंडर करे रखां। उहो अहिड़ो कंजूस मरशूट हुजे जो हुन चयसि बसि 100 रुपया न ॾिजां। पोइ मूंखे चए 100 रुपया पोइ हिसाबु कयो त तुंहिंजियूं ज़रूरतूं जेके आहिनि एतिरियूं कोन्हनि जो तोखे 100 रुपया ॾिजनि। ईअं हुन ते पोइ शहर में हिकिड़ो ठहियो त 100 जी सिक रखी आयसि 65 में थिया पूरा पछाड़ी में त 65 जो वरियो वार क्लिनिक में त पोइ पछाड़ी हुन 65 रुपया कोन ॾिना मूंखे। बहरहाल 2 महीना खणी उतां निकितुसि। पोइ वरी हाजी सादिक कंपनी जेका जंहिंजो इहो उन में अची वियो थियुसि त पोइ वरी स्टेशन बुकिंग माना त जॾहिं बसूं हुनजो चंबड़रा निकिरनि नसरपुर निकिरनि टंडवा निकिरनि ट्रांसपोर्टर त हुनजी ट्रांसपोर्ट जो ऐं उते बुकिंग कंदो हुउसि। मां टिकेटूं ॾींदो हुउसि ऐं क्लार्की कंदो हुउसि। पोइ वरी मूंखे मोकिलियो हुन त कारी मोरी ते हिते पेट्रोल पंप जेको आहे हाजी सादिक जो पेट्रोल पंप हूंदो उते मूंखे पेट्रोल पंप ते वरी हैदराबाद खे पुरअमन हूंदी हुई हुन में कंहिं मूंखे छो जो असां ईअं ॾिठो मैट्रिक पास थियण खां पोइ असां रोज़ानो उतां चढ़ंदा हुआसीं ट्रेन ते भाड़ो घटि हूंदो हो 8 आना या 12 आना खनि भाड़ो हूंदो हो। त चढ़ी ईंदा हुआसीं पोइ उतां लही स्टेशन तां वरी वेंदा हुआसीं होॾां रानी बाग ते वञी दरख़्वास्तूं ॾींदासीं त हुते असांखे नौकिरी का मिले त नौकिरी असांखे कोन मिली। पोइ हिकिड़े वरी सेक्रेटरी यूनियन काउंसिल ते उन वक़्तु बि उन्हनि मूंखां 100 रुपया रिश्वत वठी मूंखे सेक्रेटरी यूनियन चवनि था त अॼु जी थी रिश्वत थिए पर इहा तव्हांखे 62 ॻाल्हि अथव। त असां पुछा कई चवनि त काज़ी आहे बटालियन जो उहो आहे सुप्रिटेंडेंट उहो उनखे ॿ पैसा ॾींदो त तव्हांखे नौकिरी ॾींदो। पोइ रही ॻाल्हि त 50 रुपया हिकिड़े त 50 रुपया ॿिए त तंहिंखां पोइ हिन मूंखे ऑर्डर हुई फस्ट क्लास हुई। इहे ऐं कॾहिं न लॻो त हीअ अॼु जी ॻाल्हि न आहे। ऐं ऑफिसर मुहाजर हूंदा उहे मथे ठहंदा ऐं हू बटालियन जा ऐं नसरपुर जा उते जा ऑफिसर सभु सिंधी हूंदा हुआ। इहो बि लहण वारा हुन भुटो अची चुको भुटे जो त पोइ रही ॻाल्हि त उन जा मुज़ाहिरा असांजे ॻोठ में थिया। ऐं भुटे जे अचण जे करे असां छा कयो जो सभु नौजवान पीपल्स पार्टी में शामिलु थियासीं। ऐं असांजो ॻोठु जेको आहे सो रस्ते खां निसपो आहे टंडे आदम रोड खां। त असां छा कयो जो नालियूं हथु करे पंप पाइप हिन जा नलके जा हुनखे ॻंढे हुन शाही पीपल्स पार्टी जो झंडो हणी त साईं भूरत शाह असांखे नियापो कयो
त उहा 80 अञा पीपुल्स पार्टी में शामिलु न थिया हुयो झंडो लाहे छॾियो त असां हुन विच में नौजवाननि हिकिड़ी फस्ट क्लास स्टोरी ठाहे वरिती माना जेके पढ़िया लिखिया हुआसीं हा त असां साईं अञा पोइ न पियो आहे जल्दी शामिलु थी ऐं झंडो कोन लहंदो पर उन में असां सम्झो त भुटो इक़्तदार में कोन आयो हो ठही चुकी ऐं पोइ रही ॻाल्हि त असां चयो त असांखे जेको महरूमी हुई त असां वटि स्कूल बि कोन्हे असां वटि रस्तो बि कोन्हे कमेटी ठाहीसीं जंहिंमें नौजवान पढ़ियल लिखियल ऐं उन सां गॾु हारी उन में बि इहो आहे त बाबा जागिरदो मौलाना अब्दुल हक रब्बानी हो साईं उस्ताद हुतां ॿुधायो त सिंधी बि हुआ महाजर बि हुआ ऐं हेडमास्टर जेको हूंदो सो हूंदो पहिरीं मुहाजर हो हिकिड़ो पोइ वरी सिंधी दाऊदपुर रोड नसरपुर जो उहो रखे पर उहो बि तमामु सख़्तु डिसिप्लिन रखण वारो माण्हू हूंदो आहे ऐं डिसिप्लिन में टके जी बि रिआयत कोन कंदो हो ऐं ॿारनि खे सज़ा ॾियण बि हूंदी हुई त उहा सज़ा बि ॾींदा हुआ ऐं ॿियो त रांदियूं बि जेका वॉलीबॉल जी फस्ट क्लास टीम हूंदी सम्झो स्कूल जी मुशाइरा थींदा हुआ हिकिड़े पढ़ियो हुन जी हिकिड़ी सिट यादि आहे जे जिते हू थो रहे ओतिरो टपड़ मुंहिंजा बि आहिनि जे चवे थो लॾ त मुंहिंजा लाह निकिरी विया उहो उन ज़माने जो इहे स्कूल जे ज़माने में ऐं शाइरी कई हुआ त उहे शाइरियूं बि थींदियूं मौसीक़ी जा प्रोग्राम थींदा हर साल मखदूम अमीर अहमद जेको वॾो हो सम्झो त आलिम हो उहो ईंदो हो पढ़ण ई मीलाद पोइ लतीफ़ जे शेर सां शुरूआति कंदो हो ड्रामा थींदा हुआ फस्ट क्लास अली नवाज़ हिकिड़ो हूंदो हो उहो ड्रामा टेको थो फस्ट क्लास ड्रामा थींदा दाल जी देॻ परियां पई अचे बुर्ची हुन सां गॾु बीठो न अचे दाल खाए थियनि था मतारा शागिर्द हासिल वारा त उहे इहे गीत बि हूंदा हुआ त मतिलबु त उन में सभु शयूं जेके हुयूं सो हूंदियूं हुयूं पोइ असां कंहिं कॉलेज में कोन ॾिठो पोइ प्राइवेट पोइ इंटर प्राइवेट कईसीं BA प्राइवेट कईसीं LLB ते वियासीं पहिरें साल उहो ज़मीर हुसैन लाड़क जेको हूंदो सो बि असां गॾु इम्तिहान में वेठो ऐं उहो GSN जो अॻुवाण हो हाणे 80 रही ॻाल्हि त डिॼी हिकिड़ो कॉलेज कोन वियासीं वरी इम्तिहान ते वञूं त हू छा कंदो हुओ अचणु शर्त पहिरीं बार वञा कंदो हुओ चाकू जेको वॾो टक 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 करे खुलण वारो हुजे उहो खोले ऐं टेबलूं हूंदियूं हुयूं काठ जूं ठक हुन करे खंजर खुलियो पियो आहे उहो चमड़ियो पियो आहे हाणे इम्तिहान वीचारो छा करे इम्तिहान पियो ॾिसाईं ऐं पोइ वरी सेशन जज थियो हा त हू वीचारो हिकिड़ो हूंदो ग़ुलाम हैदर प्रोफेसर हूंदो हो सिंधी हो ख्वाजो हो हैदराबाद जो उहो चवंदो दादा अंदरि सभु ख़ैरु लॻो पियो आहे अमन अमान आहे कंध जी मिड़ई ख़्यालु कजो बाक़ी पियो सभु ठीकु आहे अदा आउं कुझु कोन थो ॾिसां माना ॾिसंदुसि त पोइ थींदो छा त इहा माना कापी कल्चर बि उन वक़्तु पियो हो माना 73 जी ॻाल्हि ॿुधायां मूं LLB 73 में कई नौकिरी जी तलाश में पोइ असांखे हैदराबाद में ख़बर पई जेका डिस्ट्रिक्ट काउंसिल बिल्डिंग आहे उते वेंदो हो असिस्टेंट डायरेक्टर लोकल गवर्नमेंट उनजी ऑफिस में सेक्रेटरी जूं नौकरियूं ख़ाली आहिनि न को इंटरव्यू न को ॿियो न को टियों चवंदो मां काज़ी सां मिलो काज़ी सां मिलियोसीं पोइ वरी काज़ी मूं चयो त बाबा रही ॻाल्हि त काज़ी पैसे खां सवाइ कमु करे कोन मज़ो ई थियो त वरी जॾहिं माण्हू 303 जेका कढिया हुआ त उन में रही ॻाल्हि त नालो हो उन काज़ी जो ऐं लिखियलु हो असिस्टेंट डायरेक्टर हो रसूल बख्श उनड़ कढणु हुनखे चयो त नालो काज़ी जो अची वियो जया जे इंदौर में जेके निकिता त उन्हनि में इहो पोइ काज़ी तॾहिं बि काज़ी बची वियो उनड़ खे कढी हा पाड़े छॾी पर साणा रस्तो ई कोन हूंदो न माना हितां लहो पोइ पंधु वञो ऐं त वरी ऐं चेयरमैन थियो कामारे में वरी उहो पीर इब्राहिम खलील उनजो वरी इहो थियो जो उनजो खे अॼु शौक़ु थियो पीरी में त आउं MBBS कयां पोइ MBBS कयां त हिननि जा केला जेके आहिनि से लाहौर में ईंदा हुआ पोइ हिन पंहिंजे केलनि जे करे सब ऑफिस लाहौर में हूंदी हुते अची रहियो ऐं उते दाख़िला वरितई ऐं गवर्नर सां कालाबाग खे चई बि हिन उते दाख़िला वरिती पोइ MBBS मूंखे वरी अच्छा पना सही करे ॾेई ईंदो त पोयां लिख पढ़ पियो राजा ऐं 2 महीने 3 महीने पियो ईंदो चेयरमैन हूंदो डॉक्टर थियो डॉक्टर कई कोन ज़मींदार माण्हू आहे वॾी ज़मींदारी हुई ईअं कोन पर ऐं इंसाफ़ु कंदो हो न जेकॾहिं ईंदो हो 2 महीननि 3 महीननि खां पोइ त फ़ैसिला जो कंदो हो त सम्झो सॼी UN काउंसिल जी ऑफिस ॿाहिरि भरिजी वेंदी पोइ उन ॾींहं में घटि 20 फ़ैसिला करे वेंदो मसालती अदालत हूंदी हुई उन वक़्तु विलेज पुलिस बि हूंदी हुई
जेका असां सां गॾु हूंदी हुई, पोइ असीं वरी चुल्ह टैक्स जेको वठंदा हुआसीं उहो बि वठिबो हो। पर असांखे अख़्तियार इस्तेमालु करण जी ज़िंदगी सॼी बेअख़्तियार गुज़री, नंढिड़ी गुज़री, तंहिंजे करे पछाड़ी ताईं असांखे अख़्तियार इस्तेमालु करण जेतिरी ज़रूरत कोन थी। सही सिधी ॻाल्हि आहे। माना या त माण्हू, ऐं ॿियो त बेइज़ती बर्दाश्त करण जी सघ कोन हुई। जेके माण्हू बेइज़ती बर्दाश्त करे थो वञे त पोइ त ठीकु आहे, पर असांखे लफ़्ज़ चई अचे। हाणे त पीर वेठो आहे लाहौर में, तॾहिं आउं ड्यूटी जो पाबंद आहियां हुते न मिसण में ॾियण लाइ। ऐं मिसण जी ऑफिस वरी 2 फरलांग खनि परे हूंदी हुई शहर खां। हुते मां अकेलो रहियो पियो हूंदो हुउसि, मानी ठाहींदो हुउसि पाण, बसि कंदुसि पाण। मौलवी इस्माइल इहो त वॾो दिलेर माण्हू। हुन जी दिलेरी जी ॻाल्हि कयूं त हिकिड़ियूं मायूं 2 हुयूं महरनि जूं, माना घोटी जा महर हुआ हुन जूं मायूं जेके आहिनि से रुली पिनी खे जिन मिसण में पहुतियूं। मिसण में पहुतियूं त हिननि खे शादी हिननि मौलवी कराए छॾी हुते 5 लिगारियुनि सां। उन मां ॿार थिया। ॿार जॾहिं वॾा थिया तॾहिं रही ॻाल्हि त हू सही पटका ॿधी ऐं आया मिसण शहर में दाख़िल थियण जी कोशिशि कयूं त मौलवी जो वॾो रोब हूंदो हो, ॿियो हूंदो हो। चवंदो आहे शहर में जॻह कान्हे हेॾे न। हुनखे मीरजत खे चयोसि त इहो ऑफिस हिनखे खोले ॾे, त उहो 2 फरलांग परे हुई न। मौलवी साहिब जो हुकुम आहे, ॻाल्हियूं हलियूं, बाबा असांजूं जा सॻ आहिनि, असांजूं मायूं आहिनि ऐं असांजी गैरत आहिनि, तव्हांखे मौलवी साहिब असांखे ॾींदा। थधा थियो, थधा थियो, तव्हांजो गैरत आहे। हेतिरा साल तव्हांजी गैरत में ई पई, हेतिरा साल तव्हांजूं ज़ालूं असांजे लिगारियुनि जे हेठां पियूं, ऐं रोब एॾो हूंदुसि मुंहं में मज़ाल केरु ॻाल्हाए सघे। हींअर तव्हांखे गैरत जॻी आहे, तव्हांखे पैसा खपनि, ॿियो त तव्हांखे कुझु कोन खपे, ऐं पैसा हिननि वटि आहिनि कोन। बाक़ी रही ॻाल्हि शरीयत जी, त शरीयत सां मूं हुननि जो निकाह कयो आहे। हुन खां पुछी, तव्हां चओ त असांजूं आहिनि, बाबा अॼु बि हू रही ॻाल्हि त हिते आहिनि छोकिरियूं तव्हां सां मिलायूं था, जेकॾहिं हू चवनि त असांखे मुड़ुस क़बूल न आहिनि, हीउ घरु क़बूल न आहे, त पोइ रही ॻाल्हि हली वञनि। छो जो इस्लाम में इहा त आहे त जेका न चाहे उनखे बि ज़ोरी रखूं। हीअं कोन से 7 ॾींहं रहिया पिया, 2 जीपूं कया, छोकिरियूं आयूं घुरे पाण मौलवी आयो, छोकिरियूं चया मां हीअं था चवनि बाबा तव्हांखे असां ज़ोरी निकाह विझरायो, असांखे ज़ोरी तव्हांखे विहारियो वेठायूं, छा थियो? चए त मौलवी साहिब तव्हांजी महिरबानी आहे, तव्हां त असांखे पनाह ॾिनी आहे, अॼु बि असीं पंहिंजे बचनि सां ख़ुशि आहियूं, हीअ त असां वरी ईंदासीं असांखे मारे छॾींदा। हवा वञो, हवा ॿुधव, हाणे खणो टपण। सही हुननि बंदूकूं हुजनि ॿियूं हुजनि, मौलवी वेठो रुॻो असा हुई, नासी कपिड़ो पाईंदो हो, नासी पटको ॿधो हो। ऐं इहा मिसण जागीर देह, इहा मीर एजाज़ वारो आहे वज़ीर जेको, हुननि जी जागीर हुई। उहो फॾा करे इहा जागीर जेका ग्रांट कराए छॾी हारिट खे, जंहिंमें घणे में घणो जेल जेको आहे सो रब्बानी खां वेंदे मौलवी इस्माइल, उहो बि देवबंद हो। एॾो क़ौमप्रस्त हो जो हिकिड़े ॾींहुं छा थियो जो असीं जेके अवामी तहरीक वारा आहे 88 खां पोइ वियासीं त वञी हिन सां मिलंदा, हिन में हुजरे में मिलंदा हुआसीं, त हीअ असांजी कचहरी कंदो हो। ॻाल्हियुनि कंदे कंदे चई त भाउ असां चयो साईं मुहाजर, चयो मुहाजर आहे पर मूं अरबी लुग़त पढ़ी आहे, ऐं रही ॻाल्हि त आऊं कंहिं विसविसे में या ॿिए में यकीन कोन रखां, पर लुग़त में इहा त मुहाजर लफ़्ज़ जी माना इहा आहे त हिकिड़ो दफ़ो अचे ऐं वरी वापसि पंहिंजी जॻह ते वञे, जे नथो वञे त पोइ मुहाजर न आहे। हाणे रही ॻाल्हि त मूंखे ख़बर नथी पए त छो हिननि जी ज़बान में बार बार रब जेको आहे सो मुहाजर जो लफ़्ज़ विझे थो, माना हिननि खे वञिणो आहे। पोइ छा थियो, असीं चयोसीं त जीअं असां कचहरी करे हिकिड़ो ॿियो मुलो कावड़जी आयो, शोरो हुजे, साईं मौलवी साहिबु माफ़ु कयो, तव्हांखे चवणु बेदबी त थींदी, पर हाणे तव्हां काफ़रनि खे पाण सां गॾु न राह खे वञे, न रोज़ो रखनि, न निमाज़ूं पढ़नि। चए काफ़र ॻाल्हि ॿुध, पाण हीउ जेको वेड़ करियूं पिया, हिते विढ़िया आहियूं, हीअ ज़मीनूं जेके आहिनि से माण्हुनि खे मिलियूं आहिनि, या हिते पंहिंजे ॻोठ ते पुलिस एॾो वॾो मटण कान थिए, छा था करियो? हुन में आऊं बि जेल में थो वञा, तमामु के जेल में वञनि, त साईं इंसान ज़ात जी ख़िदमत जे लाइ था करियो। त चए हीअ माण्हू जिन जी सचाई आहे त जेके पंहिंजूं नियाणियूं बि कढी अचनि त भले जेल वञनि, उन्हनि जी सचाई ते तोखे बि शक आहे, मूंखे बि शक आहे। तो पंहिंजी अञा नियाणी त कान कढी न, पाण वञी सॾे आहे न, हीअ त पाण बि सॾी था, नियाणी मोकिलीनि था, इन्हनि माण्हुनि ते असीं कहिड़ो शक कयूं? मीर अली अहमद जी दोस्त हुयोसि, हा पहिरीं अली अहमद वारा इहे ईंदा हुआसीं, ॿिया थींदा हुआसीं, पर जेल त ईअं वेंदो हुओ ॼण रोड जहिड़ो पिणस जो घर हुजे। छो जो हीअ ज़मीनदारनि जे ख़िलाफ़ु हूंदो, जागीर अमीरनि जी हुन ते कब्ज़ो करण खां सवली ॻाल्हि आहे, ऐं मीर वज़ीर हुजे, पोइ हिन जे ख़िलाफ़ु एबडो जे लाइ हिकिड़ो नओं कानून ठाहियूं, पोइ हिनखे बंदि करे छॾियो, हुन में कब्ज़ो करे छॾियो, हाणे हुन मिले कोन, चवंदो आहे ग्रांट करियो ज़मीन। मौलवी इस्माइल त अॻुवाणी कई,
ॿिया छोरा हुआ लिगारी हुआ मतिलबु तमामु घणा मिसकिन माण्हू हिन सां घणा हूंदा हुआ, वॾा माण्हू हिन जे ख़िलाफ़ु हूंदा हुआ। मौलवी इस्माइल जी ॻाल्हि पिया करियूं। अब्दुल्ला के आलिम माण्हू हूंदो ऐं तव्हां सां कचहरी कंदो, हुनजो बि छा त हिकु ॾींहुं थी कचहरी करणु वियसि, रमज़ान जो महीनो हुजे, सो वियासीं हुन में हुजरे में वञी कचहरी कईसीं। कचहरी कंदे कंदे हाणे मूंखे लॻी ॿाड़ आहे, पिया सिगरेट, वरी निकिरी वञा वञी सिगरेट पी अचां। ॿ टे दफ़ा जो ईअं थियो, चॾे कास में ॾे कर तूं निकिरी थो वञी केॾां थो वञे। ॾिसी ॻाल्हि ॿुधो, आऊं पीअंदो आहियां सिगरेट, हिकिड़ो को रोज़ो कोन रखां, ॿियो वेठा आहियूं हुजरे में, टू पियां सिगरेट। ऐं रही ॻाल्हि रही आहे, मूंखे बेहरमती थी लॻे तव्हां हाल वञी सां चई ॻाल्हि ॿुध, पहिरीं इहा ॻाल्हि आहे त ऐं अहिड़ो भाड़ियो रोज़ो रखां कोन जेको तुंहिंजी फूक सां टुटी पए। ऐं ॿी ॻाल्हि आहे त रही ॻाल्हि त जेकॾहिं मुंहिंजनि खांगारनि सां हीउ हुजरो पलीत नथो थिए त तो वरी पुछी छॾंदा पलीत कोन थींदो। बाक़ी रही ॻाल्हि आहे तूं जेको उथी थो वञी कचहरी करे करे, उनजी जेका अज़ियत थी थिए उनजो हिसाबु वठि। हिकिड़े ॾींहुं को आयो रोचीराम हिन सां कचहरी करणु, रोचीराम हिन जो दोस्त हो, सो वंजन थी त वञी सुम्ही वियो मस्जिद में। ॿियो छा आया त हिंदू मस्जिद में सुतो पियो आहे। सो आया साईं मौलवी साहब ज़ुल्म थी अचे, कहिड़ो? मस्जिद में हिकिड़ो हिंदू सुतो पियो आहे। चए बाबा कंहिंजो घर आहे? चए अलाह जो। चए तुंहिंजे घर में त कोन सुतो पियो? हिंदू मुस्लमान कहिड़ो पियो हुजे, अलाह जो घर। घणो करे मीरपुर ख़ासि में मीर अली अहमद वारा, टालपुर वारा, हैदर बख़्श जतोई वारनि सां, उन्हनि सां सदाईं तरक़ी पसंदि रहिया। ऐं ॿियो त रहिया आहिनि हुनजा ख़ाकसार तहरीक में रहिया ऐं हुनजो कांग्रेस में रहियो। हीअ भुटे जे जॾहिं भुटे अची तकरीर कई टंडे लियार में 80 82 त आउं वकालत कंदो हुउसि मुंहिंजे ऑफिस जे ॿाहिरां जेके, त उन में हीअ जतोई बि हुजे, पीर गुलाम रसूल शाह बि हुजे, ॿिया सभु मखदूम साहब बि हुजे, त हिन खे वारो ॾिनो। हिन चई भुटा साहिबु ॻाल्हि ॿुध, ऐं मुस्तनद आलिम आहियां देवबंदी जो, ऐं मूंखे फ़तवा जारी करण जो हक़ु आहे, त तूं जेको इस्लामी सोशलिज़म अड़े जे हिननि मिसकिननि ग़रीबनि जे हक़ में आहे त तूं चओ त आउं कम्यूनिज़म थो वञा। हा, ऐं आउं थो फ़तवा ॾियां, बाबा हीअ हक़ ते आहे, ऐं हुन सां गॾु आहियां। ॿी ॻाल्हि तोखे ॿुधायां त हीअ जेके तूं पोयां रहिया न, इहे जेके आहिनि सो इन्हनि ओ अयूब लियाक़त जो ॿेड़ो ॿोड़ियो, अयूब जो ॿेड़ो ॿोड़ियऊं, इहे खानो ख़राबु कयूं, हाणे अची तुंहिंजे पोयां पिया आहिनि। इहा तक़रीर ओपन हुन स्टेज ते, तंहिंजे करे इन्हनि खां पासो कर, इहे तो कमु कोन ईंदा। पोइ भुटो त वॾो फ़नकार हुन चयो त बाबा हीअ हिकिड़ी सियासत आहे मौलवी साहिबु, जेकॾहिं सियासत तूं ॼाणी आहे त तूं बि लीडर हो, जीअं मुलो कोन न ठाहींदो, ॿुधाईंसि ॿुधाए हिनखे पेट्रोल टैंकर हो हुनजे मथां चाढ़े ऐं हिन सखर जेल में मोकिलियसि। हल्को हैदर बख़्श जतोई वारा, मीर अली अहमद वारा, या इहो जेको तरक़ी पसंदि ॾाढो उन वक़्तु हो, उहो सॼो हिन सां गॾु हूंदो। त हैदर बख़्श जतोई त तमामु वॾो माण्हू हो न, माना कम्यूनिस्ट पार्टी जेका हुई साबित उन्हनि जे पोयां हलंदी हुई। ऐं सिंध में जेतिरो अली अहमद वारनि जो, अली अहमद वारा पिया फ़र्ज़ु करे हिन मार्शल जी हिमायत कई ॿी कई, पर हू अवाम दोस्त हुआ। हुननि जी दस्तरख़ान ते यकीन करियो असीं पाण वेंदा हुआसीं त घटि में घटि राति जो 80-90 माण्हू जेके आहिनि से पाड़े जा ग़रीब सरीब अची वेंदा हुआ, जिन खे उहा साॻी मानी मिलंदी जेका मीर सभु खाईंदो। पछाड़ी ॿियो त ठहियो, पर पापा जेको आहे सो सीरो बि मिठो बि मिलंदो हुओ त खाइण लाइ, एॾा सखी होदा। ऐं जेको माण्हू जो हुनजे कम सां निकिरी पवंदा हुआ।